फरमान हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम। इंसानो चङी इखलाक ऐं रग़बत करियो, नेक अमाल में जल्दी करियो। जंहिं शख़्स ते एहसान कयो हुजे, जंहिं कंहिं ते एहसान कयो हुजे ऐं उहो उन जो शुक्रियो अदा न करे, एहसान करण वारे खे अल्लाह पाक एवज़ अता फ़रमाईंदो आहे। यकीन करियो नेक कम में तारीफ़ थींदी आहे ऐं सवाब मिलंदो आहे। जेकॾहिं तव्हां नेकीअ खे कंहिं मर्द जी सूरत में ॾिसी सघो हा, उनखे हसीन व जमील ॾिसो हा, जेको ॾिसण वारे खे सुठो लॻे हा। ऐं जेकॾहिं तव्हां मुलामत ऐं बुराईअ खे ॾिसी सघो हा, बदतरीन मंज़र ॾिसो हा, जंहिंखां दिलियूं नफ़रत कंदियूं ऐं नज़रूं हेठि थी वञनि थियूं। इंसानो जेको सखावत कंदो आहे उहो सरदार हूंदो आहे ऐं जेको कंजूसी कंदो आहे उहो ज़लील व रुसवा ईंदो आहे। घणो सखी उहो शख़्स आहे जेको उन शख़्स ते सखावत करे जंहिंखे उन जी उम्मीद न हुजे। घणो पाक दामन ऐं बहादुर उहो शख़्स आहे जेको बदिलो वठण ते क़ादिर हुअण जे बावजूद माफ़ करे छॾे। वधीक सिलाए रहमी करण वारो शख़्स उहो आहे जेको तालिक़ तोड़ण वारनि रिश्तेदारनि सां तालिक़ जोड़े। जेको शख़्स पंहिंजे भाउ ते एहसान करे अल्लाह पाक जी रिज़ा चाहे, अल्लाह पाक मुश्किल वक़्त में उन जो बदिलो ॾींदो आहे ऐं उन खां सख़्त मुसीबत टारे छॾींदो आहे। जंहिं शख़्स मुस्लमान भाउ खां दुनियावी मुसीबत परे कई, अल्लाह पाक उन खां आख़िरत जी मुसीबत परे कंदो आहे। ऐं जेको कंहिं ते एहसान करे, अल्लाह करीम उन ते एहसान फ़रमाईंदो आहे ऐं एहसान करण वारा अल्लाह जा प्यारा आहिनि। उन जो दुनिया सुठी ऐं वणंदड़ सम्झी वेंदी आहे, पर अल्लाह जो सवाबु तमामु घणो ऐं नफ़ीस आहे। रिज़्क़ तक़दीर में विरहाइजी चुका आहिनि, पर कमाइण में इंसान जो हिर्स न करणु सुठो आहे। माल दुनिया में ई छॾे करे वञिणो आहे, पोइ इंसान माल में कंजूसी छो कंदो आहे। जॾहिं तकलीफ़ ॾियण जे लाइ को शख़्स कंहिं खां मदद घुरे, उन जी मदद करण वारो ज़लील ऐं रुसवा माण्हू सभु बराबरि आहिनि।